बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम अलैकुम। अज असांजो मौजू है मॉनसून बारिशें। दुनिया जे हर कुंड कुर्श में हर एक मुल्क में मॉनसून बारिशूं थींदियूं आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान खां वधीक दुनिया जे ॿियनि मुल्कनि में मॉनसून बारिशूं थींदियूं आहिनि। लेकिन जेका सिचुएशन पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में थींदी आहे, उहा दुनिया जे कंहिं बि कुंड कुर्श ऐं कंहिं बि मुल्क में न थींदी आहे। असां वटि सिर्फ़ु हिकिड़ी फुड़ी थी पए त असां हज़ारे माण्हुनि खे ॿोड़ाए था छॾियूं। थोरो मींहुं वधी थो वञे त असां कई किनालनि जा बंद टोड़ाए करे माण्हुनि खे हथ सां ॿोड़ायूं था। हालिया वेझो वाक़ियो थियो आहे, दुबईअ में मींहुं वसियो, एतिरो मींहुं वसियो जो इम्पोर्टेंट वॾियूं वॾियूं गाॾियूं लुढ़ण पियूं, पर हुननि 24 कलाक जे अंदरि अंदरि उहो पाणी कढी करे दुबईअ खे साफ़ करे छॾियो। पर असां वटि 2020 वारे बोर्ड जो पाणी अञा ताईं बीठो आहे। हाणे वरी बारिशूं ॾसी अथऊं, वरी बोर्ड लाइ तयारु थियो। मुंहिंजो सवाल सिंध जे हर हिकु शहूर वारे माण्हूअ खां आहे, हर उन माण्हूअ खां आहे जेको पीपुल्स पार्टीअ खे वोट ॾिए थो। छा तव्हां 20 वारी बोर्ड न ॾिठी, 19 वारी बोर्ड न ॾिठी, 18-17 वारी बोर्ड न ॾिठी, 15 वारी बोर्ड न ॾिठी? सभु कुझु थींदे, सभु कुझु बर्दाश्त कंदे बि जेकॾहिं तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॿीहर वोट ॾियो था थोरी लालच जे करे, त तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल, पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल जा पाण गुनहगार उहे न आहिनि। दुनिया जे हर कुंड कुर्श में मॉनसून बारिशूं थींदियूं, हू हुनजो इंतज़ाम कंदा आहिनि, पर हिते को इंतज़ाम नाले लाइ को वठण लाइ आहे ई न, इंतज़ाम को आहे ई न। हिते सिर्फ़ु अधु कलाक पाणी मींहुं वसे थो त पाणी ईअं थो बीहे जो हिते को दरिया भॻो आहे, कोई केनाल आयो आहे। यार असां केसि ताईं इहो बर्दाश्त कंदासीं? अल्लाह साईं क़ुरान में फरमाए थो, जेका क़ौम पंहिंजी तब्दीली पाण नथी आणे तेसि ताईं मां हुनजी तक़दीर नथो बदिलायां। उहा उहे ई ज़लील थिए, उहा उन्हनि अज़ाबनि में मुब्तला हुजे। इन जे करे पंहिंजी तक़दीर पाण बदिलो ऐं ज़ालिमनि ऐं जाबरनि खे अखियुनि अखियुनि में विझी करे चयो त तव्हांखे केतिरा दफ़ा आज़मायोसीं, हाणे आज़मायल खे आज़माइण धूड़ पाइण। बराए महिरबानी पंहिंजे बच्चनि जी मुस्तक़बिल लाइ सोचो, सिंध जे मुस्तक़बिल लाइ सोचो। केतिरो पाण खे ॿोड़ाईंदव, केतिरो पाण खे लोड़ाईंदव? जेकॾहिं हाणे न सुधरियो, हाणे जेकॾहिं पंहिंजे पेरनि ते न बीठो ऐं पंहिंजे बच्चनि लाइ न सोचियो, त तव्हांजा बच्चा त इन ज़लालत में हूंदा हूंदा, उन्हनि जो बि ईंदड़ नस्ल ज़लालत में हूंदो, जेकॾहिं असां हिन ग़ुलामीअ खे न छॾियोसीं। सुधरो यार, उन्हनि खे वोट ॾियो जेके हक़दार आहिनि, जेके हक़दार न आहिनि उन्हनि खे छॾे ॾियो। असां तव्हां खां इजाज़त वठंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। जिए सिंध सदा जी।